ॾिसो कंहिं बि इमाम जे ज़माने में कंहिं बि हाथीअ जे ज़माने में इहा शइ न आहे कहिड़ी त तारीख़ इहो ॾसींदी हुजे त फलाणे इमाम फलाणे शख़्स वटि अची करे दोतानो वेही करे इल्मु हासिलु कयो। लेकिन असांखे तारीख़ में अहिड़ियूं शख़्सियतूं मिलनि थियूं जिन आले मोहम्मद जे दर ते झुकिया आहिनि, इल्मु हासिलु कयो थियो ऐं काफ़ी जायुनि ते हुननि कोई जुमिलो चयो आहे लौला अलीयुन लहलक, जेकॾहिं अली कोन हुजे ख़तमु थी वञे हलाक थी वञे। तारीख़ ॿुधायो त 70 दफ़ा इहो जुमिलो वधायो आहे लौला अलीयुन लहलक फुलां। तवजो आहे न साईं? हाणे ख़ुदि उहो इमाम थो फरमाए सलूनी सलूनी क़बिल अन तफ़्क़िदूनी, पुछी वठो मूंखां इन खां पहिरियां जो मां तव्हांजे दरमियान न रहां। छाजे करे इहो उहो ई इमाम दावा करे सघे थो जेको अल्लाह जे तरफ़ां इमाम ऐं हादी मुक़ररु हूंदो। जेको तव्हां ऐं जेके तव्हां ऐं असां हादी या इमाम बणाईंदासीं न, उहो इहा सलूनी सलूनी क़बिल अन तफ़्क़िदूनी जी दावा कॾहिं बि नथो करे सघे। इहा दावा फ़क़ति करे सघे थो त अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब करे सघे जो बरहक़ सचो इमाम। तवजो आहे न साईं? हाणे मां तव्हांजे अॻु मिसाल में चयां कि रिवायत त इमाम बरहक़ इमाम आहे, हादी बरहक़ हादी आहे, केतिरी बि हुनजी उमिरि हुजे, ग़ालिबन 6 इमाम जो दौर आहे या 10 इमाम जो दौर आहे या 9 इमाम जो दौर आहे। हिकिड़े इमाम जो दौर आहे जंहिंमें इमाम नंढी उमिरि जो आहे ऐं इमाम तारीख़ ॿुधायो त हिंदीअ में ॿार जे खेॾंदा आहिनि, इहे बि ॿार खेॾनि पिया, उते तव्हां असांजो 9 इमाम तारीख़ ॿुधायो त 9 इमाम मोहम्मद उते उन ॿारनि सां गॾु ई ॿार खेॾनि पिया उते बीठा आहिनि। उन दौर जो ख़लीफ़ो आयो, हाणे उहो हाकिम हुयो, उन दौर जो बादशाह हुयो पंहिंजो, त उहो उन हिसाब सां आयो, उनजी सवारी बि ओड़ी हुई। पोइ जीअं आयो न त ॿारनि जे जीअं भरिसां अची पहुतो आहे त तारीख़ ॿुधायो आहे त सभु ॿार ख़ौफ़ में भॼी विया, इमाम बीठो रहियो, सभु ॿार ख़ौफ़ में भॼी विया, इमाम बीठो रहियो। तवजो आहे न साईं? इमाम बीठो रहियो। पोइ जीअं उहो हाकिम आयो आहे इमाम जे वेझो ऐं इमाम खां पुछे थो त सभु ॿार भॼी विया, तूं छो न भॼी वई? हाणे इमाम छा जवाबु ॾींदो? इमाम चए थो 3 वजहूं थी सघनि थियूं, मुंहिंजे भॼण जूं या मुंहिंजे वञण जूं। हाणे यदि मां पंहिंजो जुमिलो थो चवां त जेकॾहिं भॼो पर मां हुजे हा त भॼे हा न, इहो सवाल ई ग़लति आहे तुंहिंजो त तूं छो न भॼी वई? भॼण वारनि मां हुयो ई न, उन ख़ानदान मां ई न हुयो त कीअं भॼे हा? जेके भाॼो कड़ जे ख़ानदान मां हुया उहे भॼी विया। हाणे इमाम चए थो 3 वजहूं थी सघनि थियूं, कहिड़ियूं? चए थो 3 वजहूं थी सघनि थियूं, उन्हनि 3 वजहुनि मां जेकॾहिं काई हिकु थिए त मां भॼां न था। पहिरीं वजह त मां जेकॾहिं गुनाहगार हुजां तुंहिंजो त मां तोखां ख़ौफ़ में भॼी वञा, तुंहिंजे भव में भॼी वञा, या त रस्तो घिटी सोड़ी हुजे, तुंहिंजी सवारी न गुज़री सघे, पोइ मां हितां परे थी वञा, हटी वञा। तवजो आहे न साईं? थोरो थोरो ॻाल्हाईंदो त महिरबानी थींदी तव्हांजी। या त रस्तो सोड़ो हुजे, घिटी सोड़ी हुजे, तुंहिंजी सवारी जे लाइ काई मुश्किल पेश अचे त पोइ मां भॼी वञा। 2 वजह या त मां तोखे ज़ालिम सम्झां त तूं मुंहिंजे ज़ुल्म कंदे त मां हलियो वञा। पोइ इमाम फरमाए थो त मां न को ख़ताकार आहियां न को गुनाहगार आहियां, इन जे करे न भॻो। ऐं न वरी घिटी सोड़ी हुई, घिटी बि वेकिरी हुई, मां पंहिंजी जाइ ते बीठो, उन खां पोइ काफ़ी जाइ हुई, तुंहिंजी सवारी गुज़री सघे पई। 3 वजह त तोखे ज़ालिम न सम्झूं त मुंहिंजो ज़ुल्म न कंदे, हाणे तूं ॿुधाए जेकॾहिं ज़ालिम मां मुंहिंजो ज़ुल्म कंदे त मां भॼी वञा। तवजो आहे न साईं? हाणे जीअं हुन इमाम जा इहे जवाब ऐं सुवाल
था न सवाल ॿुधी करे हैरान थी करे अॻिते वधियो आहे। अॻिते वधियो ऐं पंहिंजी मंज़िल ते वियो। काॾे वियो मंज़िल ते? इन जो ख़ुलासो इमाम पाण आख़िर में पेश कंदो त हीउ काॾे वियो। तवजो आहे न साईं? जीअं पंहिंजी मंज़िल मक़सूद तां मोटियो, साॻी जाइ तां वापसि मोटियो, ॾिठई त साॻिया ई ॿार बीठा आहिनि। वरी सभु ॿार हलिया विया, इमाम बीठो आहे उते ई। तवजो आहे न साईं? वरी आयो, पुछईंसि अञा उते ई बीठो आहे? चई तूं मूंखे पंहिंजे सुवालनि जा जवाब ई न ॾिना त मां कीअं परे थियां हितां? तवजो आहे न साईं? त हैरान थी वियो त तूं हिकु वॾे ख़ानदान में थो लॻे, कीअं आम ख़ानदान जो बंदो नथो लॻे, कि आम ख़ानदान जो ॿारु नथो लॻे थो। चलो मूंखे एतिरो ॿुधाए त मुंहिंजी मुठ में छा आहे? मुठ बंदि करे पुछेसि थो त जेकॾहिं तूं एतिरा सुवाल थो करे त मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी मुठ में छा आहे? तवजो आहे न साईं? हाणे इमाम जो जवाबु ॿुधो। इमाम फरमाए थो त बादशाहनि जी आदत हूंदी आहे शिकार कंदा आहिनि। हाणे हे बादशाह हुयो न, वियो शिकार करणु, त उहो इमाम जवाबु पियो ॾेसि त बादशाहनि जी आदत हूंदी आहे शिकार कंदा आहिनि, पंहिंजे बाज़ खे छॾींदा आहिनि शिकार जे लाइ। पोइ बादशाहनि जो बाज़ वञी करे पाणीअ मां नंढियूं नंढियूं मच्छियूं खणी थो अचे ऐं बादशाह उहे मच्छियूं खणी मुठ में बंदि करे औलिया अल्लाह खां सुवाल थो करे त मुंहिंजे हथ में छा आहे? तवजो आहे न साईं? हाणे इमाम मुख़्तसर जवाबु ॾेई छॾियो हिनखे। हाणे हिन फ़क़ति इमाम खां पुछियो त मुंहिंजे हथ में छा आहे, मुंहिंजी मुठ में छा आहे? लेकिन इमाम हिनखे तफ़सीलन जवाबु ॾिनो त तूं काॾे वहीं, तूं छा कयो, तूं शिकार ते वहीं, तूं पंहिंजे बाज़ खे छॾियो, तुंहिंजो बाज़ छा खणी आयो, उन छा तोखे ॾिनो, तूं हथ में छा बंदि करे, ऐं तूं अल्लाह ऐं औलिया खां छो सुवाल कयो? इहे हूंदा आहिनि हादी ऐं बरहक इमाम, जेके ॼाणंदा आहिनि हर शइ खे, चाहे उनजी उमिरि केतिरी बि हुजे। पोइ ज़मानो जेकॾहिं उन्हनि हादियुनि खे न मञींदो ऐं न झुकंदो त उहो जहन्नम जे गढ़े में वञी किरंदो। ऐं जेकॾहिं कोई इन्हनि खे हक़ीक़ी हिसाब सां मञींदो त ही बरहक इमाम आहे, बरहक हादी आहे, बरहक नूर आहे, त उहो हिन दुनिया में बि कामयाबु, आख़िरत में बि कामयाबु ऐं हमेशह जन्नत में रहंदो। तवजो आहे न साईं? त वाक़ई ॾिसो, जेको बि हादी हूंदो न उहो पंहिंजी हिदायत जारी रखंदो, छो जो उनजो कमु आहे हिदायत करणु। चाहे केतिरो बि मुश्किल दौर अचे, केतिरो बि ॾुखियो दौर अचे, लेकिन हादी पंहिंजी हिदायत कंदो रहंदो। चाहे ज़मानो केतिरी बि उनखे मुश्किल पेश अचे उन सां, या उनखे ईज़ा ॾे, उनखे तकलीफ़ ॾे, लेकिन हादी पंहिंजी हिदायत वारी शइ खां न हटंदो। तवजो आहे न साईं? त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी ॿी रिवायत मां तव्हांजे अॻियां पेश कयां। पंजे इमाम जो दौर आहे। गॾिजी सलाह पढ़ो बाबा जे पंजे इमाम जो दौर आहे। त पंजे इमाम खां बि पंहिंजे दौर जे हाकिम छा कयो? इम्तिहान वरितो। छो जो हर मासूम खां, हर हादीअ खां पंहिंजे दौर जो हाकिम चइजे या पंहिंजे दौर जो वली चइजे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुननि जी तौहीन करण जी कोशिशि पियो करे त हिननि खे घटि कजे। लिहाज़ा पंजे इमाम जो दौर आहे। पंजे इमाम ॾे पंहिंजे उन दौर जे हाकिम न्यापो कयो, घुराईंसि पंहिंजी दरबार में। आयो पंजो इमाम, छा करे रहियो हो? उन वक़्त जो हाकिम तीर अंदाज़ी करे रहियो हो, तीर अंदाज़ी सिखी रहियो हो। जीअं तमरीन थींदी आहे, हर को कंदो आहे, जीअं सिखे पियो। ॾिठई इमाम खे ईंदो, नंढी उमिरि आहे इमाम जी, त इमाम खे कीअं अचो, तव्हां बि अचो, तीर अंदाज़ी कयो। इमाम चयो असां इन्हनि शयुनि खां परे आहियूं, असां इन्हनि शयुनि खां परे आहियूं।
ये शयूं असांजे लाइक़े शान नाहे। गोया इमाम ॿुधाइणु चाहेसि असां इहे सभु शयूं सिखण लाइ आहियूं हिन काइनात में। तव्हां जहिड़नि अंधनि खे सेखारण आया आहियूं। तवजो आहे न साईं? त हुन इसरार कयो जीअं जो हुन ॿुधो न त इमाम चए थो त असां इन जे लाइ काइनात में मोकिलिया ई न विया आहियूं, त हुन वधीक इसरार कयो। छाजे करे? हुजे पियो त मां वधीक इसरार कंदोमांसि, न ईंदो त हिनजी तोही न थींदी, तीर अंदाज़ी न करे सघंदो, तीर घुसी वेंदो त हिनजी तोही न थींदी। त अहल बैत इहे वॾियूं वॾियूं दवाऊं कंदा आहिनि, हीअ बि शइ नथो करे सघे। त हुन वधीक इसरार कयोसि त न न न अचो। त इमाम हुयो न ॼाणे पियो त जेके जेके शख़्स बीठा आहिनि उन्हनि जी बि त हिदायत करणी आहे न इमाम खे, उन्हनि खे बि त रस्ते ते आरणो आहे न। त इमाम हुन खां तीर वरितो ऐं तीर जीअं लॻो निशाने ते लॻो। वरी हुन ॿियो तीर खणी ॾिनसि, हैरान थी करे ॿियो तीर खणी ॾे इमाम खे। इमाम ॿियो तीर हुनजे आख़िर में हयो, टियों तीर खणी ॾे, टियों तीर हुन ॿिए जे आख़िर में लॻो वञे। हैरान थी करे पुछे थो त तूं चए पियो त हीअ असांजे लाइक़े शान न आहे, असां सिखिया न आहियूं, असां कॾहिं कई न आहे इहा शइ, ऐं तूं टई तीर ऐं जाइ ते हया आहिनि जी असां औलिया अल्लाह आहियूं। तूं असांखे छा पढ़ाईंदे, छा सेखारींदे? असां अल्लाह जे तरफ़ां सभु शइ सिखी आया आहियूं, असांखे अल्लाह जे तरफ़ां हर शइ अता थियल आहे। असां तव्हां जहिड़नि खे हिते सेखारण आया आहियूं, सिखण न आया आहियूं। गोया इमाम ॾसे इहा शइ पियो उते जेतिरा जेतिरा बि शख़्स बीठा हुआ ताकी ॾिसी करे दर्स हासिल कनि। त इमाम नंढी उमिरि जो हुजे वॾी उमिरि जो हुजे, उहो सेखारणु ईंदो आहे, सिखणु न ईंदो आहे। तव्हां असां जहिड़नि गुनाहगार बंदनि खां तवजो आहे न साईं? थकिजी त न पिया आहियो न? हीअ गॾिजी सलवात थोरो बाबा ते ॿुधायो। फर्श अज़ा ते वेठा हो, फर्श अज़ा जी पंहिंजी बरकत आहे, अज़मत आहे, थकड़ लॻंदी हिन में। छो जो मुहर्रम हराम में छा हूंदो आहे? करबला खे उजागर कंदा, करबला जे नज़दीकी खे उजागर कंदा, हुसैन खे ज़िंदा कंदा, हुसैन जे ज़िक्र खे ज़िंदा कंदा। हुसैन जो ज़िक्र ता क़यामत ज़िंदा आहे। असां छा कंदा आहियूं? पंहिंजे सवाब ख़ातिर थी इहो ज़िक्र कंदा आहियूं। छो जो रिवायतुनि में आहे त अहल बैत जे ज़िक्र करण सां तव्हांजा इहे गुनाह बख़्शजनि था। कल्ह बि मां तव्हांजे अॻे इहा शइ ज़िक्र कई त जेको पंहिंजा गुनाह रमज़ान मुबारक जे महीने में नथो बख़्शराए सघे, उहो हिन तक़ीद जो इंतज़ारु करे हिननि 10 ॾींहंनि में अची पंहिंजा गुनाह बख़्शराए सघे। एतिरी अज़मत आहे हिन तॾहिं जी। हिकु जेको न्याज़ नज़र कंदा आहियूं असां, हिनजी बि तमामु घणी फज़ीलत आहे। इहा ई शइ मां घणी करे समेटिया त नजफ़ अशरफ में हिकु ख़तीब खे ॿुधो, ख़तीब पढ़ी रहियो त कुझु शख़्स ग़ालिबन ईरान जो वाक़ियो आहे त कुझु शख़्स कंहिं ताजिर ॾे विया। तो जो आहे न साईं, इहा ई शइ हिन खे मां ख़तमु कंदुमि 2 मिंट या 4 मिंट। त जीअं मुहर्रम हराम जो महीनो आयो न, जीअं मुहर्रम हराम में तयारी थींदी आहे, तमामु बारगाहनि जी सजायो वेंदो आहे, तमामु बारगाहनि खे तॾा लुकूं गिल्म कालीन वग़ैरह विछाईंदा। इहो ख़तीब पढ़े पियो त हिकिड़ो शख़्स उथियो, उन ख़ैमो ठाहियो, ख़ैमे में कालीन विछाई। पोइ जॾहिं हुन न्याज़ ऐं लंगर जे लाइ हिसाबु कयो त पैसा पूरा न पिया थियनि। तवजो आहे न साईं? पैसा पूरा न पिया थियनि। पोइ हिननि जो इतफ़ाक़ दोस्तनि जो ईअं थियो, नौजवाननि जो, त ताजिर आहे, हलूं था हुन ॾे, कुझु मदद कर। 10 ॾींहं जनाब सैयदा जे लाल जो ज़िक्र कयो वेंदो आहे, भुरसो पेश
न्याज़ थींदो आहे। लिहाज़ा हिन वक़्तु असां वटि माली मदद घटि आहे ऐं असांजी माली मदद घटि आहे। ताजिर ॾे वञनि था ऐं ताजिर खे सॼो हवालु ॾियनि था। ताजिर जीअं चेक थींदो आहे हिकिड़ो, हिननि खे चेक थो ॾिए त हिन में जेतिरी क़ीमत तव्हांजी दिलि चए थी लिखो। जो क़ीमत जॾहिं लिखंदा त हिजनि था क़ीमत तमामु घणी लिखी आहे, ॾींदो अलाए न ॾींदो, अलाए छा चवे, थींदो आहे जीअं हिकिड़ो माण्हू हूंदो आहे। पर जॾहिं उन शख़्स खे को वर्को मिलियो या उहो चेक मिलियो जंहिं ते पैसा लिखियल हुया, त जंहिं जाइ ते पैसा लिखियल हुया उन जाइ ते उन पंहिंजी आङुर रखी पोइ सही कई। यानी छा, न पियो ॾिसणु चाहे त हिननि केतिरा पैसा लिखिया आहिनि त न्याज़ जो ख़र्चो आहे। तवजो आहे न साईं? ॾिसणु न पियो चाहे त हिननि केतिरो तइदाद लिखियो आहे, केतिरी क़ीमत लिखी आहे, त हेतिरो न्याज़ जो ख़र्चो आहे। मतां मुंहिंजे दिलि में को ख़लल पेश अचे या मतां को शैतान अची मुंहिंजे ज़हन में कुझु विसवसो विझे, हिननि इलाही पैसा लिखिया आहिनि, एतिरो ख़र्चु न थींदो आहे। बसि हुन छा कयो, उन क़ीमत ते हथु रखी करे सही करे उन्हनि खे ॾिनई, ॾिठई न। पोइ ख़तीब पढ़े पियो त जॾहिं हिन दुनिया मां हलियो वियो न, पोइ कुझु शख़्स हुनखे ख़्वाब में ॾिठो। ख़्वाब में ॾिसी करे हुन खां पुछनि था त छा हालत आहे तुंहिंजी? त उन्हनि खे ॾिसे थो त मूंखे ख़बर ई नाहे काई कीअं। चई जॾहिं न मुंहिंजो नामे अमाल मौला हुसैन जे अॻियां पेश कयो वियो, मुंहिंजो नामे अमाल मौला हुसैन जे अॻियां पेश कयो वियो त मौला जन बग़ैर ॾिठे सही करे छॾियो। छाजे करे? इनजे करे ही उहो शख़्स आहे जिन मुंहिंजे पुरसेदारनि जे लाइ न्याज़ जो इस्तेमालु कयो। यानी न्याज़ जी अहमियत एतिरी आहे जो ज़हरा जो बचड़ो जॾहिं उनजे अॻियां कंहिं इंसान जो नामे अमाल पेश थो थिए न, त उनजे बग़ैर ॾिसण जे उते सही थी थी वञे। पोइ जंहिं वर्के ते मौला हुसैन सही करे उनखे कुझु खत कयो। इहो मौला हुसैन तारीख़ ॿुधाए थी त ग़रीबुल वतन जो ग़रीबुल वतन सिफ़ी जंहिंजो नालो मुस्लिम इब्न अकील। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चवनि था त जनाब अकील जे लाइ त अकील सां मुंहिंजी तमामु घणी मोहबत आहे। छाजे करे? हिब त इनजे करे त अबू तालिब जो पुटु आहे। हिब त इनजे करे अबू तालिब जो पुटु आहे। ॿियो इनजे करे त अकील जी नस्ल मां हिकिड़ो बचड़ो ईंदो जंहिंजो नालो मुस्लिम इब्न अकील हूंदो ऐं उहो मुंहिंजे बचड़े हुसैन इब्न अली जी नुसरत कंदो। इन्हनि ॿिनि वजहुनि जे करे मुंहिंजी अकील सां तमामु घणी मोहबत आहे। बसि मां मुख़्तसिर कयां। जनाब मुस्लिम इब्न अकील मौला हुसैन अलैहिस्सलाम जन तारीख़ में मुख़्तलिफ़ तादाद आहे त 12,000 ख़त मोकिलिया विया कूफ़े में। 12,000 ख़त मोकिलियूं त मौला अचो कूफ़े में तव्हांजे लाइ अमुन आहे, अचो हिते हाकिमियत कयो। मौला जन छा कयो? जनाब मुस्लिम इब्न अकील खे सफ़ीर बणाए कूफ़े ॾांहुं मोकिलियो। ऐं जॾहिं मुस्लिम इब्न अकील आयो आहे न कूफ़े में, त ज़माने जो दस्तूर आहे इहो त जेके सफ़ीर हूंदा आहिनि उन्हनि खे अमुन मिलंदो आहे, उन्हनि खे अमान हूंदी आहे। अजरुकुम अल ज़हरा। लेकिन तारीख़ ॿुधायो जॾहिं जनाब मुस्लिम इब्न अकील आयो आहे न त कूफ़े में 18,000 जनाब मुस्लिम जी बैत कई आहे। नतीजो छा निकितो आहे? हिकु राति में सभु छॾे विया। जनाब मुस्लिम इब्न अकील तनहा थी वियो। कूफ़े में पाणी घुरियईं, पाणी मिलियो जनाब मुस्लिम खे। मां चवंदुमि जनाब मुस्लिम खे, मुस्लिम तूं वॾो ख़ुशि नसीब आहे, तूं कूफ़े में पाणी घुरियो, तोखे पाणी मिलियो।
लेकिन ए मुस्लिम करब कूफे में ॾिस जॾहिं जनाबे मौला अली अलैहिस्सलातो वस्सलाम जूं नियाणियूं अचनि थियूं हिते सदके जूं खजूरूं ॾिनियूं थियूं वञनि जनाबे मौला अली अलैहिस्सलातो वस्सलाम जी आलिया धीअ फरमाए थी असां अहल बैत नबूवत आहियूं असां ते सदको हराम आहे अजरुकुम अल ज़हरा वसज़ादारो जनाबे मुस्लिम इब्ने अकील इहा ई वजह आहे जो जनाबे मुस्लिम इब्ने अकील बि शहादती जी जंग कई आहे लेकिन वॾो फ़र्क़ु आहे जनाबे मुस्लिम इब्ने अकील ऐं मौला अब्बास अलैहिस्सलाम जी जंग में अजरुकुम अल ज़हरा जनाबे मुस्लिम इब्ने अकील जॾहिं जंग पियो करे न त जनाबे मुस्लिम इब्ने अकील खे इहो यकीन हुयो त मुंहिंजे ग़रीब हुसैन सां अब्बास गॾु आहे जेसीं ताईं अब्बास मौजूदु आहे कोई हुसैन खे ज़ख़्मी बि नथो करे सघे कोई ज़ैनब जे पर्दे ताईं नथो पुॼी सघे अजरुकुम अल ज़हरा मौला तव्हांजो पुरसो क़बूल फरमाए जॾहिं जनाबे अब्बास अलैहिस्सलाम जन जंग ते पिया वञनि न त मौला जन सोचनि पिया हाय अब्बास तूं जंग ते थो वञे लेकिन तोखां पोइ हुसैन अकेलो रहिजी वेंदो कमर झुकी वेंदसि ऐं सदा बुलंद कंदो अलान ज़हरी अब्बास अब्बास तोखां पोइ मुंहिंजी कमर ख़तम थी वई अजरुकुम अल ज़हरा अजीब क़िस्मत आहे हिन घराने जी मौला तव्हांजो पुरसो क़बूल फरमाए कॾहिं जनाबे मुस्लिम खे खंदक खोटे करे उन में धोखे सां जनाबे मुस्लिम खे केरियो वियो पोइ जंहिंजे हथ में तीर हुयो न तीर हयो जंहिंजे हथ में तलवार उन तलवार सां जनाबे मुस्लिम खे ज़ख़्मी कयो जंहिंजे हथ में पत्थर हुयो उन पत्थर सां ज़ख़्मी कयो तारीख़ इहो बि ॿुधायो आहे त कंहिंजे हथ में बाहि जा शोला उन बाहि उछलाई अजरुकुम अल ज़हरा मां क़ुर्बान वञा जनाबे मुस्लिम इब्ने अकील तां ऐं मुस्लिम इब्ने अकील जॾहिं बाहि तोॾे उछलायूं तुंहिंजा हथ खुलियल हुया लेकिन करबला में जॾहिं मौला सज्जाद अलैहिस्सलाम जन आया आहिनि हथ ॿधल आहिनि तारीख़ ॿुधायो त बाहि मौला सज्जाद जे अमामे ते किरी सज्जाद जो अमामो सड़ियो अजरुकुम अल ज़हरा बसाज़ादारो जनाबे मुस्लिम इब्ने अकील जी शहादत थी वई बस मां हिकु दफ़ो जनाबे सज्जाद अलैहिस्सलाम जो हिकिड़ो जुमिलो पढ़ा जॾहिं मौला सज्जाद क़ैद थी दरबारे कूफा में आयो न त हिकिड़ो शख़्स उथी करे पुछेसि पियो ऐं हाशिमी कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो ॿियो हाशिमी ते क़ैद थी आयो हो लेकिन उहो हाकिम सां अखियुनि में मिलाए ॻाल्हाए रहियो हो अजरुकुम अल ज़हरा उनजी कमर सिधी हुई अजरुकुम अल ज़हरा लेकिन ए हाशिमी तोखे छा थियो आहे तुंहिंजूं नज़रूं ज़मीन में तुंहिंजी कमर झुकियल आहे मौला सज्जाद जन फरमाइनि था इंसाफ़ न कई आहे बंदे ख़ुदा जॾहिं मुंहिंजो चाचो क़ैद थी आयो हो अकेलो हुयो उन सां ज़ैनब जहिड़ी बुआ गॾु न हुई लेकिन सज्जाद जॾहिं कूफे जे दरबार